सिंधी ॿोलीअ जा उस्ताद साहिबान ऐं सिंधीअ जा शागिर्द साथियो, तव्हां सभिनी खे लेट मी क्लियर में भली कार। दोस्तो, सिंधी क्लासिकी शाइरीअ में शाह, सचल ऐं सामीअ जी टिमूर्ति मशहूरु आहे। उन्हनि मां पाण शाह खे पढ़ियोसीं, सचल खे पढ़ियोसीं ऐं अॼु पंहिंजे 9 दर्जे जी सिंधी लाज़मीअ जे किताब जे नज़्म जे भाङे में शाइर आहे सामी। किताब जे सिफ़े नंबर 139 ते हिन सामीअ बाबति हिकिड़ो मुख़्तसर पैराग्राफ ॾिनल आहे। अचो त पाण इन पैराग्राफ सां अॼोके सबक़ जी शुरूआत था करियूं। सामी जनम 1743 ईस्वी, लाॾाणो 1850 ईस्वी। हिन दरवेश जो नालो भाईचीन राय बचूमल लुंड हो। पंहिंजे गुरु स्वामी मेघराज बांभण जे नाले खे शरफ़ ॾियण लाइ शाइराणो नालो या तख़ल्लुस कॾहिं सामी त कॾहिं बांभण कमांदो अथसि। भाईचीन राय 1743 ईस्वी शिकारपुर में ॼाओ ऐं सन 1850 ईस्वीअ में उते ई 107 सालनि जी उमिरि में दुनिया मां लाॾाणो करे वियो। हुन जेकी बैत चया आहिनि तिन खे सामीअ जा सलोक सॾिबो आहे। उहे ॾाढा सुपक, सवादी ऐं रूहानी रमज़नि वारा आहिनि। दोस्तो, हाणे अचूं था किताब जे सिफ़े नंबर 140 ते। 140 ऐं 141 नंबर सिफ़े ते सामीअ जा माया बाबति कुझु बैत ॾिनल आहिनि। अचो त उन्हनि खे पढ़ूं ऐं परखूं। ही पहिरियों बैत आहे। माया भुलाए विधो जीव भरम में, अणहूंदे दरियाव में गोता नित खाए। सामी ॾिसे कीन की मुंहुं मड़ी पाए, सतगुर जाॻाए त जाॻी जुड़े पाण सां। हिन बैत में सामी चवे थो त माया मन धन दौलत माल मिल्कियत। चए थो माया माण्हुनि खे भुलाए, गुमराह करे, राह तां थेड़े, विधो जीव भरम में। मतिलब त उन इंसान जी ज़िंदगीअ खे मुसीबत में मुब्तला कयो आहे। भरम में, भरम ज़ू माना मुख़्तलिफ़ मानाऊं आहिनि भरम जूं। हिकिड़ो त भरम चवंदा आहिनि मन मान, शान, पर हिते भरम जी माना आहे मुसीबत, ॾचो, अज़ाब। त माया माण्हुनि खे गुमराह करे मुसीबत में ज़िंदगीअ खे विधो आहे। इंसान इन माया में आहे कुझु कोन, इहो अणहूंदे जो दरियाव आहे जंहिंमें माण्हू पियो गोता खाए, पियो मतिलबु ग़र्क़ थिए, पंहिंजे पाण खे न पियो सुञाणे। सामी ॾिसे कीन की मुंहुं मड़ी पाए। सामी को माण्हू मड़ीअ में मुंहुं पाए नथो ॾिसे। मड़ीअ जी माना आहे जिस्म, पर हिते मड़ी माना क़बर। माण्हू पंहिंजी क़बर खे यादि नथो करे, पंहिंजे पाण खे नथो ॾिसे, सोचे नथो। सतगुर जाॻाए त जाॻी जुड़े पाण सां। सतगुर मुर्शिद, सतनि गुरनि वारो, ॼाणू, ॾाहो, बाशऊर फ़र्द, उहो जेकॾहिं जाॻाए हिननि खे शऊर ॾिए त इंसान जेको आहे सो पंहिंजे पाण सां जुड़ी सघे थो। हिते माना इहो बैत माया जे हवाले सां चयल आहे, धन दौलत। पर यार ज़ाती तौर ते आऊं वरी इन ॻाल्हि जो बि आहियां त ही हाणे क्लासिकी शाइरी आहे, सो सामीअ जे सलोकनि मां का ॿी अख़लाक़ी चूंड कई वञे। हा, माया माण्हू पैसे जे बारे में जेके शागिर्द असांजा आहिनि उन्हनि कंहिं हद ताईं मतिलबु नफ़रत जो हिन में अंसर शामिल थो थिए।
हालांकि ही वाज़े थो करे त जेका ग़लति तरीक़े सां माया कमायल या माया जो जेको अजायो मोह आहे उहो मसइलो थो करे। पर आम तौर ते घणे भाङे असांजे शागिर्दनि में अहिड़े क़िस्म जी शाइरी पढ़ण सां पैसे खां नफ़रत थियो वञे। पर हक़ीक़त में पैसो तमामु अहम आहे। ॿारनि खे पैसे कमाइण ॾे ज़रूरु माइल कयो वञे। ख़ैर, अचूं था ॿिए बैत ते। माया भुलाए विधो जीअ भरम में, पाण पंहिंजो पाण में वेठो विञाए, सुपने में सामीअ चए कोट जनम पाए, अवध्या पट लाहे छागी ॾिसे कीन की। सामी हिन बैत में चवे थो त माया माण्हुनि खे गुमराह करे अज़ाब में विधो आहे, मुब्तला कयो आहे। इंसान पंहिंजी हस्ती में गुम थी वियो आहे। हुनखे पंहिंजे पाण खां सवाइ ॿी दुनिया नज़र नथी अचे, दुनिया जहान खे नथो ॾिसे ऐं पंहिंजे पाण खे ठाहिण जे पुठियां वञे थो, माण्हुनि खे लताड़ींदो ऐं ख्वाबनि में पियो महल ॾे, पियो महलनि जा महल ठाहे। अवध्या पटल आहे। अवधिया विद्या मन ॼाण इल्मु, अवधिया मन अणॼाणाई, जहालत बेवकली बेवकूफ़ी। चए थो इहो जहालत जो पट जेको आहे, यानी इहो जेको परदो आहे, इनखे लाहे जागे नथो, ध्यानु नथो करे, हक़ीक़त खां आगाह नथो थिए। अचूं था टें बैत ते। माया भुलाए विधा जीअ भरम में, सामी ॾिसे को न को मुंहुं मड़ी पाए, जंहिंखे अवध्या निंड मऊं सतगुर जाॻाए, सो वेही वॼाए नगारो निर्वाण जो। हिन बैत में सामी जेको आहे सो हिकिड़ो त माण्हूअ जे जेको माया जो मोह आहे उन जो ज़िक्र कयो आहे, उन जी ग़फ़लत जो, ऐं ॿिए पासे हिकु अहिड़े माण्हू जो बि ज़िक्र कयो अथसि जंहिंखे उन जो मुर्शिद बाशऊर माण्हू, हक़ीक़त खां आगाह माण्हू जाॻाए थो। चवे थो माया भुलाए विधा जीअ भरम में। हिन माया जे मोह, दौलत जे नशे माण्हुनि जूं ज़िंदगियूं, माण्हुनि जूं ख़ुशियूं हराम करे छॾियूं। सामी को बि माण्हू पंहिंजे पाण ॾे नथो मोटे, पंहिंजी आख़िरत खे यादि नथो करे, पंहिंजी हक़ीक़त ॾे नथो राग़िब थिए। पर उहो माण्हू जंहिंखे अवध्या निंड मऊं, यानी जंहिंखे जहालत जी निंड मऊं, बेअक़ली जी ग़फ़लत जी निंड मऊं, अणॼाण माण्हूअ खे सतगुर जाॻाए, यानी जेको सचो मुर्शिद या बाशऊर माण्हू, हक़ीक़त खां आगाह माण्हू उनखे जाॻाए थो, सो वेही वॼाए नगारो निर्वाण जो। सो उहो वते थो, ऐलान कंदो, होका ॾींदो छुटकारे जा। निर्वाण मन छुटकारो। नगारो, नगारे खे ई चवंदा आहिनि, जेको ख़ासि तौर ते कंहिं बादशाह जे पैगाम खे माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ या जेको आहे सो जंग जे लाइ बि वॼायो वेंदो हो। हाणे त सोशल मीडिया जो दौरु आहे, पर अॻे इहे शयूं न हूंदियूं हुयूं। प्रिंट मीडिया बि न हो, इलेक्ट्रॉनिक मीडिया बि न हो, सोशल मीडिया बि न हो, त पोइ बादशाही फरमान जेके आहिनि से उन्हनि जे लाइ नगारा वॼाए बि माण्हुनि खे आगाह कयो वेंदो हो। अचो त हिन जो चोथों बैत था पढ़ूं। माया भुलाए विधा जीअ जहान जा, नाना रूप रची करे वेठा ठठ ठाहे, पाणू वाणू मत खे सभ को वॾाए, मुंहुं मड़ी पाए सामी ॾिसे को न को। दोस्तों, हिन बैत में बि सामी जेको गाफ़िल इंसान आहे, माया जे मोह में मुब्तला बेचैन माण्हू, उनखे होश थो ॾियारे, उनखे हक़ीक़त खां आगाह करण जी कोशिश थो करे। चवे थो माया भुलाए विधा जीअ जहान जा। हिन जहान जा जीउ यानी माण्हू उहे घणे भाङे दौलत जेके आहिनि से गुमराह करे छॾिया, नाना रूप रची करे वेठा ठठ ठाहे। उन्हनि जेको आहे सो पंहिंजा जेके आहिनि से वेस मटाए, बादशाही करे, ठठ करे, उहे दबदबे सां वेठा आहिनि, हथरादू ठठ ठाहे।
पाणो वाणो मत खे सभु को वॾाए, मन पंहिंजे पाण खे मत मन होश अकुल ध्यानु, चए थो पाणो वाणो मन पंहिंजो पाण वणाइणु। इन सां हर को माण्हू पंहिंजे पाण खे वॾे साबित करण जे चकर में आहे। मुंहुं मड़ी पाए सामी ॾिसे कीन खे, यानी माण्हू पंहिंजे पाण खे वणाइण जे लाइ ठठ ठांगर था कनि, बादशाही रूप था कनि ऐं ज़र्क बर्क लिबास था पाइनि ऐं पाण वणाइण जे लाइ पंहिंजी इज़त कराइण जे लाइ दौलत खे गॾु था कनि, पर क़बर खे यादि नथा कनि, पंहिंजी आख़िरत खे नथा ॾिसनि, पंहिंजे जिस्म पंहिंजी जेका हक़ीक़त आहे उन ॾे ध्यानु नथा कनि। हाणे अचूं था हिन जे 5 ऐं आख़िरी बैत ते, बल्कि सलोक ते, ठीकु आहे, सामीअ जा सलोक। माया सभ मोहे जीअ कया वस पांजे, विधाई वल छल सां अंधा ॿधी टोए, ॾेई ॾझा पाण खे कन होए होए, उत्तम धन खोए मूर्ख वेठा मतरी। हाणे हिन में सामी उन्हनि गाफ़िल माण्हुनि ते अफ़सोस थो करे जेके माया जे मोह में मुब्तला थी विया, जेके पैसे जी लालच में अची विया ऐं पोइ उहे दर हक़ीक़त दौलत सां, दौलत जे किले सां, वटनि सां, पैसनि सां ॿधिजी विया। उन्हनि उन जे लाइ पंहिंजे पाण खे नुक़सान ॾिना, दुख ॾिना, तकलीफ़ूं काटियूं ऐं पोइ जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त पोइ हाय घोड़ा करण लॻा ऐं पोइ असुल में हुननि छा कयो जो पैसे खे अहम सम्झो, अकुल खां कमु न वरितो, ठीकु आहे। माया सभु मोहे जीअ कया वस पांजे, घणनि माण्हुनि खे हिते त सभु लिखियलु आहे पर सभु मां मुराद काफ़ी सारा उन्हनि खे दौलत, धन दौलत जी लालच पंहिंजो करे छॾियो, यानी वकोड़े वई। विधाई वल छल सां अंधा ॿधी टोए। अॻे टोया मासा इहे जेके आहिनि से जीअं वट आहिनि इन्हनि जे हवाले सां आहिनि, ठीकु आहे, वट या का शइ मापण जे लाइ थांव वग़ैरह। त हाणे हिते चए थो त वल छल मन वर वकड़, अंधा हिते चवे थो त उहे जेके हक़ीक़त खां आगाह कोन्हे, चए थो त दौलत माण्हुनि खे मोहे पंहिंजो करे छॾियो ऐं वर वकड़ सां उन्हनि खे पंहिंजे तिलसम सां उहे अंधनि ते पटी ॿधे उन्हनि खे पंहिंजो पाण में क़ाबू करे छॾे, हुननि खे ॿियो सोचणु न ॾिनई। पोइ हुननि जेको आहे सो पंहिंजे पाण खे ॾेई ॾझा पाण खे, ॾझा मन नुक़सान, ॾचा दुख तकलीफ़ूं पाण खे ई ॾिनऊं ऐं पोइ कनि होए होए, पोइ वरी जेको आहे सो उहे दाहूं था कनि त अला अञा बि सुख कोन्हे, हिकिड़ो महल ॿियो ठाहियोसीं अञा बि सुख कोन्हे, पंहिंजे लाइ कयोसीं, पुटनि जे लाइ, पोटनि जे लाइ, पड़पोटनि तड़पोटनि जे लाइ, अञा बि सुख न आहे। उत्तम धन खोए, हुननि जेको आहे सो धन खे उत्तम ॼातो, उत्तम मन अफ़ज़ल, अहम, वधीक उनखे तरजीह ॾिनऊं। मूर्ख वेठा मतरी, मूर्ख मन चरिया बेवकूफ़ ॼठ वेठा मतरी, मत मन अकुल होश, उन्हनि खे अकुल न हो सो उन्हनि छा कयो जो धन दौलत खे अहम ॼातो, वधीक ॼातो, ऐं ॼाताऊं त शायदि उन में सुकून आहे, इज़त आहे। सो दोस्तों हीअ ख़ूबसूरत सलोक पाण पढ़ियासीं ऐं सम्झण जी बि कोशिशि कईसीं। इन्हनि मां ई सम्झाणियूं ठहंदियूं आहिनि। असां का हिकिड़ी सम्झाणी नमूने तौरु पेश कंदासीं ऐं हवालो बि बाक़ी जेके आहिनि से अव्हां पाण करण जी कोशिशि कंदा, असां जूं इहे जेके सम्झाणियूं आहिनि ज़बानी ॿुधी करे। हाणे अचूं था हिन जी मश्क ते। अलफ़ हेठिन सवालनि जा जवाब ॾियो। सवाल बिल्कुलु सवला आहिनि। पहिरियों आहे सामीअ जी शाइरीअ खे छा थो चइजे, इन जो जवाबु ॾियणु ज़रूरी न आहे, तव्हां सम्झो था। मूर्ख वेठा मतरीअ जो मतिलबु आहे, मतिलबु छा आहे। ॿियो सवाल, यानी उहे जेके बेअकुल, अकुल खां सवाइ, रीअ मन खां सवाइ, यानी अकुल खां सवाइ उहे बेवकूफ़ ॼठ। टियों नंबर सवाल आहे सामी माया बाबति छा थो चए, पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखो। त दोस्तों जेकॾहिं हिननि सलोकनि खे सही नमूने सां पाण ध्यानु धरियूं
त सामी चवे थो त माया माण्हुनि खे गुमराह करे छॾियो आहे ऐं माण्हू ऐं हक़ीक़त में माया में आहे कुझु कोन, पर माण्हू पंहिंजी आख़िरत खे पंहिंजी हक़ीक़त खे नथा सुञाणनि ऐं अहिड़ो को बाशऊर माण्हू उन्हनि खे जेकॾहिं जाॻाए त पोइ हू पाण सां इन हक़ीक़त खां आगाह थी सघनि था। ऐं माया माण्हुनि खे तमामु घणो एतिरो त नुक़सानु रसायो आहे जो माण्हुनि खे होश ई न आहे। उहे पंहिंजे वॾाई में गुम आहिनि ऐं ख़्वाबनि जा महल था ठाहिनि, हालांकि सुख सुकून इन में कोन्हे। पर जेकॾहिं के माण्हूअ खे उनजो मुर्शिद को बाशऊर माण्हू इहो शऊर ॾिए त पोइ उहो छुटकारे जो होको ॾेई सघे थो, उहो छुटकारो माणे थो। ऐं हिन में माया बाबति सामी वधीक इहो बि चयो आहे त माण्हू माया जे मोह में सम्झे थो त इज़त जाम सारनि पैसनि में ऐं वॾनि वॾनि महलनि में आहे ऐं दर हक़ीक़त इहो उन्हनि जो भुल आहे। दौलत इन ई धोखे सां उन्हनि खे पंहिंजो कयो आहे, उन्हनि खे पाण वटि क़ैद करे छॾियो आहे। हुननि दौलत हासिलु करण जे लाइ पंहिंजे पाण खे तकलीफ़ूं ॾिनियूं, हालांकि उहे उन्हनि में अकुल न हो जो उन्हनि धन दौलत खे अहम सम्झियो या सुकून जो ज़रियो सम्झियो। चौथों नंबर सवाल आहे माया जे मोह खां कीअं बचिजे। त साईं मुंहिंजा माया जे मोह खां बचण जे लाइ सभ खां पहिरीं त इहो ॻाल्हि सम्झणु तमामु ज़रूरी आहे त असांजी हक़ीक़त छा आहे ऐं माया जे मोह जो को अंत न आहे। ऐं उन में असांखे सम्झणु ज़रूरी आहे त माया में सुकून न आहे। माया असां दौलत छा जे लाइ गॾु था करियूं, सुकून जे लाइ ऐं इज़त जे लाइ। त हक़ीक़त में सुकून माया में न आहे। ज़रूरत ज़रूरु आहे धन दौलत, पर उन में जेको सुकून पाण ॻोल्हियूं था या वाहिद ज़रियो उहो था सम्झूं त उहा असांजी ग़लती हूंदी आहे। असांखे ईअं न सम्झणु घुरिजे। असांखे अकुल वारनि दाना ॾाहनि माण्हुनि सां वेहणु घुरिजे। दौलत ज़रूरु कमाइणु घुरिजे, पर ज़रूरत जे बुनियाद ते ईअं सम्झी करे ऐं ॿियनि जी मदद में बि उनखे इस्तेमालु कजे। अहिड़े नमूने सां माण्हू माया जी मोह खां बची सघे थो। हाणे अचूं था ॿिए ते। हिन में ही सवाल जवाब चूंडणा आहिनि, बिल्कुलु आसान आहिनि। उन जे करे असां हलूं था जीम ते, पनो उथलायूं था सिफ़ो नंबर किताब जो 142। तजनीस ताम। ताम लफ़्ज़ जी माना जाड़ो ॼमणु या कपिड़े जे ॿिन्ही खणनि में हिकु जहिड़ो उणणु आहे। तजनीस ताम मां मुराद ॿ या ॿिनि खां वधियल मानवी फ़र्क़ु रखंदड़ अहिड़ा लफ़्ज़ कम आणणु जेके लिखत जे लिहाज़ खां पाण में हूबहू जाड़ा या हिकु जहिड़ा हुजनि। जीअं वार छोड़े जे मूं ते वार करीं, ख़ुशि थियां जे हज़ार वार करीं। बिल्कुलु आसानी सां तव्हां सम्झी चुका हूंदा त यानी वार लफ़्ज़ जूं हिते मुख़्तलिफ़ मानाऊं आहिनि। वार छोड़े यानी पंहिंजा ज़ुल्फ़, इहे जेके वार आहिनि मथे वारा, उनखे छोड़े मूं ते जे वार करीं यानी मूंखे जे धक हणी, मूंखे जे क़ाबू करीं त आऊं जाम ख़ुशि थियां जे हज़ार वार करीं। जे ईअं तूं ज़रे ज़रे पंहिंजा वार छोड़ीं, त पहिरें लफ़्ज़ में वार यानी जेके जिस्म जे मथे ते थियनि था उहो। ॿिए नंबर ते वार माना धक करणु, ऐं टे नंबर वार या हमिलो, ऐं टे नंबर ते वार माना बार या भेरो। ठीकु आहे। लतीफ़ जो हिकिड़ो बैत ॾाढो ख़ूबसूरत आहे, तव्हांखे तजनीस ताम में मज़ो ॾींदो। लतीफ़ मुंहिंजे ख़्याल में त सूर हिन जे ससुई में चवे थो त कोह मिड़ियो ई कोह पर अणसूहीं ओखो घणो। कोह मिड़ियो ई कोह पर अणसूहीं ओखो घणो। सिक वंदियन खे सैयद चवे कोह बि हिकिड़ो कोह। तन खे कोह कंदो कोह जन जो पेवंद जाम पुनोसी। हिते कोह मुख़्तलिफ़ मानाउनि में कमांदल आहे। कोह मन जबल, कोह मन कहिड़ो, ऐं कोह मन छा। अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ जेको आहे सो उन में मानाउनि में अचे पियो। हाणे अचूं था दाल ते। बिल्कुलु आसान आहे। हिन जी बैत जी सम्झाणी सा असांखे ज़रूरु ॾींदासीं। नमूने तौरु असां हिन जी सम्झाणी तव्हांखे ॾियूं था।
जी दोस्तों, हाणे पाण अचूं था सिख्या जी हासिलात ते। थोरो पढ़ूं था, मूंखे उमेद आहे त तव्हांखे शयूं रिकॉल ज़रूरु थींदियूं। सभ खां पहिरीं आहे कंहिं फ़न पारे जे इल्म बयान ऐं शहरी इस्तलाहन जी रोशनीअ में जाइज़ो वठी सघे, ख़ुलासो लिखी या तशरीह करे सघे। मूंखे उमेद आहे त तव्हांखे इन में कंहिं क़िस्म जी दिक़त न हूंदी, पर जेकॾहिं को अहिड़ो क़िस्म जो को सवाल हुजे त तव्हां ज़रूरु कमेंट करे सघो था। कंहिं अदबी फ़न पारे जे बारे में मरकज़ी ख़्याल ऐं उन में मौजूदु नुक़्तनि खे पूरी रीति सम्झी सघे। ॾाढो सुठे नमूने सां मुंहिंजे ख़्याल में त पाण इन्हनि शयुनि खे सम्झी सघियासीं। बैतनि मां लुत्फ़ अंदोज़ थी सघे, बिल्कुलु थियासीं। तजनीस ताम बाबति ॼाण हासिलु करे सघे, साब तव्हां ताईं पहुती। वीडियो जे आख़िर में मुंहिंजो नंबर बि हूंदो आहे, तव्हां बिला झिझक मूंखे व्हाट्सअप करे सघो था। को बि सवाल, का बि ॻाल्हि। हीअ असांजो कमु सिंधी उस्तादनि ऐं शागिर्दनि जे लाइ आहे। सो असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदव, वीडियो खे शेयर कंदव त असांजा लाया सजाया थींदा, असांजा थक लहंदा। महिरबानी।